शहजादपुर में सहाफ़ी वकील ऐं लेखक कामरेड वली मोहम्मद मंगणहार जो मर सवेयालियुनि अखियुनि सां मिटी माओ हवाले कयो वियो। बस में पेरल कंबर सिंधी अदबी संगत ऐं बार एसोसिएशन तरफ़ां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे। सहाफ़ी वकील ऐं लेखक कामरेड वली मोहम्मद मंगणहार गुज़िरियल राति दिलि जी तकलीफ़ सबबु कराची जे इस्पताल में 65 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो हो। खेसि सवेयालियुनि अखियुनि सां मक़ामी इमाम बारगाह में मिटीअ माओ हवाले कयो वियो आहे। आख़िरी रस्मुनि में डीसी कंबर शहजाद कोट अनवारुल हक, बस में पीरल कंबर जे सदर सरफराज शेख, पीपी अगवान मिठल मुखेरी, दरगाह मिस्कीनपुर जे गादी नशीन हुजूर बख्श नक्शबंदी, सहाफ़ी शौकत नूनारी, सिंधी अदबी संगत जे तारिक खुश्क, SNP अगवान मुजाहिद ऐवान ऐं सहाफ़ी ज़मीर ख़ालिद समेत वरी अंग में शहरियनि शिरकत कई। सहाफ़ी वकील ऐं लेखक कामरेड वली मोहम्मद मंगणहार 2 किताबनि जे लेखक हुअण सां गॾु हफ़्तेवार अख़बार जो चीफ एडिटर हो, जे कलमी पोढ़ीअ ज़रिए केतिराई एवार्ड हासिल किया। ॿिए पासे बस में पीरल कंबर सिंधी अदबी संगत ऐं बार एसोसिएशन तरफ़ां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे।